सिंधी सॼी दुनिया में फैलिजी विया आहिनि। अचो सभु गॾिजी ॿुधूं, जेको ॿुधंदो सिंधी समाचार उनजी थींदी दिल बहार। सिंधी सदाईं आबाद रहो, जिते हुजो शलशाद रहो। सिंधी आहियां, सिंधी रहंदुसि, सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली। आयो लाल सभई चओ झूलेलाल। NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो में सिंधीअ में ख़ासि ख़बरूं। NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो न्यूज़ is initiative of HRD Ministry यानी ह्यूमन रिसोर्सेस डेवलपमेंट, भारत सरकार, इंडिया, दिल्ली। महिरबानी करे सब्सक्राइब करे घंटी वॼायो, समाचार तव्हांजे मोबाइल ते पहुची वेंदो। झटपट यारनि खे समाचार मोकिलियो। सिंधी ॿुधो बि ऐं पढ़ो बि। सिंधी जल्दी दुनिया भर में सिखी वेंदा। सच्चा सिंधी थी वेंदा, सचो शान ऐं मान वधी वेंदो। पेश आहे अॼु जो समाचार। तव्हां ॾिसी रहिया आहियो NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो ते सिंधी समाचार। सिंधियत जी जोत जन्माष्टमी। लेखिका तमन्ना मतलानी, गोंदिया। अॼु भगवान श्री कृष्ण जो जन्म ॾींहुं माना श्री कृष्ण जन्माष्टमी आहे। असां सभिनी खे ॼाण ई आहे त भगवान श्री कृष्ण जो जनम कंस जे कारागार में थियो हो। भगवान जे जनम वठंदे ई कारागार जा सभु दर पंहिंजो पाण खुली विया ऐं सभई पहरेदार बेहोशी वारी निंड में नशे में पहुची विया। संदसि पिता वासुदेव उन्हनि खे जेल मां कढी यशोदा ऐं नंदलाल जे घर पहुचाए आया। श्री कृष्ण भगवान जी लीला त अपरंपार ऐं अणखुट आहे। कंहिंजो वर्णन कयूं ऐं कहिड़ी आखाणी छॾे ॾियूं, इहो असांजे वस में कोन्हे। असां इहो ई चवणु सघंदा आहियूं त हू दोस्तनि जो दोस्त हो ऐं बुराईअ जो काल हो। उन्हनि कंस जो वध करे पृथ्वीअ खे कंस जे अत्याचारनि खां मुक्ति ॾियारी। द्रौपदीअ जी भरियल सभा में लॼ रखियाई। श्रीमद भागवत जॾहिं पवित्र ग्रंथ जी रचना पंहिंजे श्री मुख सां निकतल वाणीअ सां कई, अर्जुन खे कर्म करण जो ज्ञान ॾिनई। भगवान कृष्ण पंहिंजे मुख सां चयो आहे त अन्याय करण वारे खां अन्याय सहन करण वारो ॾोही आहे। दीन सुदामा सां दोस्ती निभाए दुनिया खे दोस्तीअ जी हिकु अनोखी मिसाल ॾिनई। उन्हनि सदाईं इहो ई ज्ञान ॾिनो त हमेशह पंहिंजो कर्म कंदा रहो, उन जो फल पाणे तव्हांजी झोल में ईंदो। हुननि हमेशह पंहिंजे पाण खे भगवान ई सॾायो। हू हमेशह चवंदा हुआ त सृष्टिअ जी रक्षा लाइ मां धरती ते आयो आहियां। असां सिंधियुनि भगवान कृष्ण जे भागवत गीता जे वचन कर्म खे धर्म बणायो, इन जो हमेशह पालन कयो आहे। उन जो ई नतीजो आहे त अॼु असां सभई सिंधी ख़ुशहाल ऐं मालामाल आहियूं। रेप केसिस। ॿिनि महिलाउनि चेन्नई मां सामान जे बदिरां दुकानदारनि खे ॿिनि धीअरुनि जो रेप कराइण जी इजाज़त ॾिनी। 50 वीडियो मिलिया। चेन्नई पुलिस हिकु 48 सालनि जे दुकानदारनि जो फोन में ॿारनि सां रेप जा 50 वीडियो हासिल करण खां पोइ उन्हनि माण्हुनि जेके 28 ऐं 30 सालनि जी ॿिनि भेनरुनि खे गिरफ़्तार कयो। ॿिन्ही भेनरुनि दुकानदारनि खे सामान जे एवज़ पंहिंजी नाबालिग धीअरुनि खे बलात्कार करण ऐं 50 वीडियो रिकॉर्ड करण जे लाइ इजाज़त ॾिनी। दुकानदारनि उन्हनि वीचारनि खे वधीक तकलीफ़ खां पोइ बि 3 दोस्तनि खे बि रेप करायो। पेश आहे अॼु जो समाचार। 14 लख सोन जी चोरी।
केरल जे कन्नूर एयरपोर्ट से इंटरनेशनल यूनिट तमाम सने पेस्ट जे फॉर्म में 302 ग्राम सोन ज़ब्त कयो आहे। उन जी क़ीमत आहे 14 लख रुपया। बल्कि उन खां बि वधीक सोन हिकु मुसाफ़िर जे लेयर वारी पैंट जे विच में चमड़ी लिकाए रखियो हो ऐं वॾी सियाणप सां पकड़ियो वियो। पेश आहे अॼु जो समाचार। क़िस्मत जो चक्कर। अफ़गान मंत्री जर्मन पिज़्ज़ा डिलीवर कंदो आहे। जर्मनी जे लिप्ज़िग में साइकिल सां पिज़्ज़ा डिलीवर जो कमु कंदो आहे। हिन जो नालो अॻूणो IT मंत्री सैयद अहम सादत। इन धंधे के कंदे हुन चयो, नौकरी में शर्म की कोई बात नहीं है, काम तो काम है। हुन अॻिते चयो, अगर नौकरी है तो इसका मतलब कि लोगों की मांग है, किसी न किसी को तो ये काम करना ही होगा। तव्हां ॾिसी रहा आहियो NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो ते सिंधी समाचार। टोक्यो एजेंसीज़ भारत देश लाइ पैरालिम्पिक रांदियुनि आर्तवार जे ॾींहुं मेडल्स जी सूखड़ियूं खणी आयो। टेबल टेनिस खिलाड़ी भावना बेन पटेल, लंबे मथे जंप जे लाइ एथलीट निशाद कुमार सिल्वर मेडल जीतियो, पर विनोद कुमार चक्का फेंक में ब्रॉन्ज मेडल हासिल कयो। हिन जी लंबाई हुई 19.91 मीटर, पर कंहिं सबब वक़्तु इहो रोकियो वियो आहे। टोक्यो पैरालिम्पिक सुमीत आंटिल गोल्ड मेडल 6 करोड़ ऐं नौकरी हासिल कंदा ऐं डिस्कस थ्रो वारे खे योगेश कथुनिया खे 4 करोड़ मिलंदा। इहो सभु ॾियण वारी आहे हरियाणा सरकार। इन खां सवाइ हरियाणा सरकार चयो आहे त ॿिन्ही खे सुठी नौकरी बि मिलंदी। गौरतलब आहे त सुनीत सेनापतीअ जो ऐं योगेश बहादुरगढ़ में रहियल आहिनि। समाचार पूरो थियो। नमस्ते। सिंधी सदाई आबाद रहो, जिते हुजो शलशाद रहो। सिंधी आहियां, सिंधी रहंदुसि, सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली। आयो लाल सभई चओ झूले।